व्रज मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सभिनी धर्मन जो सहारो छॾे तूं केवल हिक मूं परमात्मा जी शरण में अची वञ। मां तोखे सभिनी पापन को मुक्त कंदुमि, शोक न कर, चिंता न कर। भगवान चवनि था। श्रवण करे रहिया हो तव्हां अनन्य प्रेमा भक्ति शरणागति में। हाणे ॾाढी सुंदर घटना ब्रज जी हिकिड़ी ॻाल्हि आहे। हिकिड़ा महात्मा खूह ते कंहिंसां ॻाल्हाए रहिया हुआ, परमात्मा जो कथन वर्णन करे रहा कि सोई ब्रह्म अजोनी है भी होनी, कि वो ब्रह्मा, वो परमात्मा है, वो जीवात्मा है, आदि आदि ब्रह्म जो निरूपण करे रहा परमात्मा जो। उते हिकड़ी माता गोपी पानी भरण आई, ध्यान ॾिजो। उन्हें कन लगायो, बाबा जी केड़ी गाल चई रहे। जॾहिं उहा गोपी बे गोपीअ सां मिली तो उन्हें को पुछे, अरे सखी ये महात्मा खूह ते जल भरे रहे, हाँ ये कुछ गालियों करे रहे हैं, ब्रह्म परमात्मा जीवात्मा, इन्हीं सभिनि जो अर्थ छा है। उहा गोपी चए थी, जेके श्री कृष्ण जी भक्तिमती देवियूं हुयूं गोपियूं, उहा गोपी चए थी, अरे इतना नहीं जानती, अरे हमारे लाला कोई अड़ोसी पड़ोसी सगा संबंधी होगा। समझो था, लाला यानी केर? श्री कृष्ण। गोपियूं भगवान कृष्ण के ॾाढो प्रेम कंदियूं हूं, लाला यानी श्री कृष्ण। तो गोपियूं चवनि थियूं, भाई ब्रह्म परमात्मा ये जेके नाला आहिनि त भगवान जा, असांजो भगवान तो श्री कृष्ण है, उन सां ई कोई कनेक्शन जुड़ियल हूंदा, इन जा पास पड़ोसी सगा संबंधी उन जा हूंदा। चो हरे राम। अरे हमारे लाला का कोई अड़ोसी पड़ोसी सगा संबंधी होगा, हम लोग तो जानती नहीं है। सखी हम नहीं जानती, ये लोग उसी की धुन में लगे हैं, इस वास्ते सब जानते हैं। हाँ हमारे तो कुछ भी कहो एक नंद के लाला ही हैं। गोपी चेती, भाई जेड़ा भी ज्ञान जी गाली थी असां त अज्ञानी आहियूं, कुछ न जाणियूं, असां त केवल बाल मुकुंद खे सुञाणूं। असांजा त नंद लाला ही सब कुछ हुए, पुट भी उहे, मित्र भी उहे, सगा संबंधी भी उहे, भगवान भी उहे, परमात्मा भी उहे। त झगड़ो भी उन्हनि सां करणो आहे त प्रेम भी उन सां करणो आहे। चो हरे राम। असांजा त हिकिड़ा नंद जा लाला आहिनि, कोई कम थी वञे त नंद बाबा खे चई छॾींदासीं, गिरिराज जी खे चई छॾींदासीं, महाराज हाणे कृपा कयो। छो कन्हैया खे छो न? ही कन्हैया तो खुद भोलो भालो आ, उहो छा सम्झंदो, नंढो त आहे, उनखे कहिड़ी ख़बर। उनजे पप्पा खे चवंदीसीं। चो हरे राम। नंद बाबा वो कुछ भी करे तो सके, यशोदा मैया ही तो भोलो भालो आ, कुछ जाने ही कोन। इन कन्हैया मो छा मिलंदो? अरे सखी हे कन्हैया असांजो आ, असांजो आहे, सब कुछ मिलियो, ॿियो छा मिलंदो, ॿियो छा खपे, ॿियो छा चाहियूं। कि भगवान असांजो आ, श्री कृष्ण असांजो आ, छा या नंढी ॻाल्हि आ? सब कुछ मिलियो। कन्हैया खपे, कन्हैया मो कुछ न खपे। भगवान सां प्रेम कयो आ, भगवान जी शैन सां प्रेम ना है। दात प्यारी विसरिया दातारा। चो हरे राम। बाबा जन भजन गाईंदा न, आंसू हमें भी दे दो, छा चवंदा आहिनि कि तेरी हर शय मीठी लागी, तू ही लगाना प्यारा। असांजो हिसाब इहो आहे, असांजो उल्टो हिसाब आहे। भगवान जेके जेके जनता हर शय प्यारी आहे, ॾुध पुत्र लक्ष्मी धन दौलत संपत्ति माल खजाना सब आना, सब आना, बस कन्हैया हिकिड़ो पराओ, ॿियो सब पंहिंजो। ही त इन करे कि भगवान मो मिले तो, तॾहिं भगवान खे पुछूं था, असां भक्ति कयूं था,
एकादशी कयूं था, नाम जपियूं था, सिमरन कयूं था कि उन में मिलंदो कीअं कजे। उहो सभिनि खां वॾो मालिक आहे। ईअं मिली वञे त पोइ केरु पुछे भॻवान खे? पोइ त इहे ई पुछंदियूं गोपियूं, इहे भक्त ई त पुछंदा। हरे राम श्री कृष्ण गोविंद। ध्रुव महाराज के पीमो न मिलियो न, सुख न मिलियो, गद्दी न मिली, गोद न मिली, जेकी आस उन जी पी पूरी न कई, उहा भगवान परम पिता पूरी कई। लेकिन जेॾीमहिल पूरी कई त रोण लॻा कि राज जे लाइ मां भगवान जी भक्ति कई। ओहो, ॾाढो पछताइनि पिया। त भगवान 36,000 साल राज बि ॾिनो, वरी अक्षय पद ॾिनो भगवान, जंहिंजी 7 ऋषि परिक्रमा कंदा आहिनि, ध्रुव पद, वरी वैकुंठ बि उन्हनि खे। ॾिसो एॾा दयालु आहिनि भगवान। त गोपियूं चवनि थियूं कन्हैया छा ॾींदो, छा मिलंदो कन्हैया मां? कुझु न, उहो त भोलो भालो आहे, उहो असांजो आहे, ॿियो छा मिलंदो? असां बि अकेला, हो बि अकेलो, असां वटि बि कुझु सामान कोन्हे, उन वटि बि कुझु सामान कोन्हे, हो बि नंग धड़ंग, नगन मूरत बाल गोपाल की, कतरनी बरनी जगत जाल की। उन वटि छा आहे? लंगोटी पाए त वेठो आहे। चओ हरे राम। अहिड़े कन्हैया मां छा मिलंदो? पेरनि में जुती कोन्हेसि, हिकिड़ी धोती पातल अथसि, मथो पीतांबर रखी छॾियईं त वॾी ॻाल्हि आहे। ईअं वेठो डुकूं पाईंदो आहे, गायूं चारींदो आहे। हाणे उन में छा मिलंदो? यशोदा मैया दाऊ जी खे चए थी, यानी बलराम जी खे, देख दाऊ, ये कन्हैया बहुत भोला भाला है, बहुत छोटा है, इसका ख्याल करना, हिन जो ख्याल कजां बलदाऊ। ये गायूं बछड़ा बछड़ियूं चारण तो वञे। 3 साल में तो भगवान शुरू कयूं न, बछड़ा बछड़ियूं सभु चारींदा, आहे कि न? हिन महिल 3 साल जा ॿार हिन महिल मच्छर खे ॾिसनि त हाय घोड़ा मचाए छॾनि, अंदरि ई न अचनि। 3 साल जा वॾा वॾा ॿार। असांजी अंबला अचे पई अंदरि त मूंखे फोन कई, भाई वठणु अच। मां छा थियो? चई गायूं वेठियूं। मां गायूं काथे निकिरी? बछड़ी वेठी, ऐं हुनजो मुंहुं हुन तरफ़, दिव्यांश वारनि जे घर तरफ़, और मुंह हेॾे। मैं इससे डर रही है, ये क्या करेगी? इसका मुंह तो उस तरफ है। कि पूछ मार देगी तू? पुछ कीअं मारींदी? मुंह वीचारी नंढी बछड़ी हुआ 10 साल जा 11 साल जा ॿार ॾिजनि था, ऐं 3 साल जा श्री कृष्ण बछड़ा बछड़ियूं चारींदा। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। यशोदा मैया चेती बलदाऊ खे, दाऊ हिन जो ख्याल कजां, हे नंढो आहे। ॾिसो हिन में भगवत भाव कोन्हे, अपनापन आहे यशोदा मैया जो, ब्रजवासियुनि जो। उहो ई था ॿुधाइनि कि भगवान जी ताक़त सां उन्हनि प्रेम न कयो आहे, भगवान जे ऐश्वर्य सां उन्हनि प्रेम न कयो आहे। सर्व कला समर्थ प्रभु, पर कंहिं कला सां प्रेम न कयो आहे भक्तनि, भगवान सां ई प्रेम कयो आहे। यशोदा मैया दाऊ खे थी चए, हाणे तव्हां अगरि ज्ञान में वेंदव त उहे त भगवान जा सेवक आहिनि। शेषनाग जी शैया ते त भगवान उते विश्राम कंदा आहिनि। उन सां मतिलबु न आहे यशोदा मैया खे बलराम वॾो आहे, हा न, कृष्ण खां वॾो आहे उमिरि में, कृष्ण नंढो आहे। दाऊ हिन जो ख्याल कजांइ, जंगल तो वञी, ॾाढो चंचल अथई, ॾाढो शैतान अथई, ॾाढी खेचल कंदो आहे, जंगल में वेंदो आहे, हिन जो ख्याल कजां। और दाऊ जी बि छा था चवनि? मैया तू न जाने, एक कन्हैया ॾाढो शरारती आहे, मूंसां गॾु जंगल में हलंदो आहे, ख़बर अथई छा कंदो आहे? छा कंदो आहे पुटु? ॾिसंदो आहे केॾी महिल जंगल में ॿिर ठहियल आहिनि नांग जा, उन्हनि में आङुरियूं विझंदो आहे। हाणे कोई नांग कटे विझेसि, डंग हणेसि त पोइ मैया मां छा कंदुमि? पोइ हिनखे तूं बि सम्झाए छॾेसि। मैया चए थी, पुटु हे अबोध बालक आहे, तूं वॾो भाउ आहिसि न, हा तूं हिन जी निगाह रखजांइ। हा मैया तूं चिंता न कर। हल कन्हैया ख़बरदार, छा थी चवई मैया? मूंखां पुछे बिना काॾे न वञजांइ, कोई भी कम करणो आहे मूंखां पहिरियों सॾु कजां, सलाह कजां। हा भैया। हाणे दाऊ भैया ग्वाल बाल सभु कन्हैया जी निगाह था कनि, उनखे सुरक्षा था ॾियनि, जंहिंजे इशारे सां 3 लोक हलंदा आहिनि। हरे राम। ग्वाल बाल यशोदा मैया में कोई चए कि कन्हैया सॼी दुनिया जो पालन कंदो अथई, त उहा इहे ई चवंदी तुंहिंजो अहिड़ो भॻवानु हूंदो जेको दुनिया जो पालन कंदो आहे, असांजो अहिड़ो न आहे।
दुनिया जो पालन कंदो आहे। बुख ते वेठो आहे, मां मखन खाराईंदीआंसि, जान में जान ईंदी अथसि, हाय घोड़ा मचाए छॾींदो आहे। चईं दुनिया जो पालन कंदो आहे। उन ॾींहुं न ॾिनोमांसि त कीअं भांडा बर्तन सभु फिटी करे तोड़े छॾिया हुई, यादि अथई? चओ हरे राम। दुनिया जो पालन तव्हांजो भॻवानु कंदो हूंदो, हे त नंढो सो बालक आहे, छा ॼाणे, कुझु न ॼाणे। हे नंढो सो कन्हैया दुनिया जो छा पालन कंदो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। इन तरह सां मधुराति मधुर प्रेम दिव्य भाव में भगवान जा भक्त वो प्रेम रखी भगवान जी लीलाउनि जो आनंद वठंदा आहिनि। जंहिंखे चवण वारा वॾा वॾा सुखदेव भगवान जहिड़ा, ब्रह्म में स्थित जेके, समाधि में स्थित परमात्मा प्राप्त ब्रह्म ज्ञानी महात्मा, उहे उन ब्रह्म ज्ञान मो समाधि मो निकिरी करे श्री कृष्ण जी कथा चवनि था। ऐं ॿुधण वारा परीक्षित महाराज जहिड़ा, जंहिंजी उमिरि जा 7 ॾींहं बचिया आहिनि केवल, उहे कथा था ॿुधनि। मुक्ति भी ने कथा में, रस भी, भक्ति भी, सब कुछ। हरे राम। श्री कृष्ण गोविंद।